नाज़रीन, ज़िंदगी ख़तरे में महसूस कंदड़ अफ़गान बाबति अहम ऐलान कयो वियो आहे। गॾियल क़ौमुनि में पनाहगीरनि बाबति हाई कमिश्नर जे तर्जुमान कैसर आफ़रीदी चयो आहे त 2021 में अफ़गानिस्तान मां जेके माण्हू आया हुआ उन्हनि में कुझु अहिड़ा बि आहिनि जेके वापसि अफ़गानिस्तान वेंदा त उन्हनि जी ज़िंदगी ख़तरे में पइजी सघे थी। ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे हिन चयो त असां पाकिस्तानी हुकूमत खे अपील करे रहिया आहियूं त जेके अफ़गान शहरी महसूस करे रहिया आहिनि त अफ़गानिस्तान वापसि वञण सां संदसि ज़िंदगी ख़तरे में पइजी सघे थी, उन्हनि खे फ़िलहाल पाकिस्तान में तरसायो वञे ऐं उन्हनि खे पनाहगीरनि जी लिस्ट में रजिस्टर्ड पिणु कयो वञे। कैसर आफ़रीदी चयो त हुकूमती अंगनि अखरनि मूजिबि 6 खां वधीक अफ़गान शहरी पाकिस्तान आया, जिन मां अध खां वधीक असां सां राब्ते में आहिनि। ॿिए पासे केपी जे निगरान वज़ीर इत्तलात जमाल काका खैल चयो त जेकॾहिं को अफ़गान शहरी सम्झे थो त अफ़गानिस्तान वापसि वञण सां संदसि ज़िंदगीअ खे ख़तरो आहे त उहो पाकिस्तान हुकूमत खे लिखत में ॾेई सघे थो ऐं उनखां पोइ हुकूमत पाकिस्तान उनखे पाकिस्तान में तरसाइण जा इंतज़ाम बि कंदी।